अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद समीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी सायरा सुमरो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेड अफ़गान पनाहगीरनि जे वतन वापसी जे हवाले सां आलाई सतही इजलास। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, वफ़ाक़ी वज़ीरनि, वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर जी शिरकत। इजलास में पंजाब, सिंध, बलोचिस्तान ऐं गिलगित बल्तिस्तान जे वॾे वज़ीरनि बि शिरकत कई। वज़ीर आला KPK जो नुमाइंदो इजलास में शरीक थियो। इजलास में पाक अफ़गान सरहद ते अफ़गान तालिबान जी अगराई खां पोइ पैदा थियल सूरत हाल ते गौर विचार। अफ़गान पनाहगीरनि जी वापसी बाबति क़दमनि जो जाइज़ो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं KPK जे वज़ीर आला सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी ऐं खेसि मुबारकबाद ॾिनी। केतिरनि ई ॾहाकनि खां मुश्किलातनि में वरतल अफ़गानिस्तान जे पाकिस्तान हर मुश्किल वक़्त में मदद कई। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में हज़ारे क़ीमती जाननि ऐं अरबें डॉलरनि जो माशी नुक़सान बर्दाश्त कयो आहे। अवाम सवाल करे थी त हुकूमत केसीं ताईं अफ़गान मुहाजिरनि जो ॿार बर्दाश्त कंदी। लकी मरव जे इलाइक़े सुल्तान ख़ैल में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई 8 ख़ारजी मारिजी विया। सिक्योरिटी ज़रनि मुताबिक़ पाक फ़ौज 16 अक्टूबर ते दहशतगर्दनि जी मौजूदगी जे ॻुझी इतला ते ऑपरेशन कयो। फोर्सिस पारां सुल्तान ख़ैल ऐं तूफ़ान वाला वारनि इलाइक़नि में फ़िज़ाई ऐं ज़मीनी निगरानी कई वई। निगरानी दौरान दहशतगर्दनि जी चुरपुर जी निशानदेही थियण ते फौरी कार्रवाई अमल में आंदी वई। ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी मिक़दार में हथियार ऐं बारूदी मवाद हथु आयो आहे। गुज़िरियल 4 ॾींहनि में अफ़गान तालिबान तरफ़ां उमाणियल 108 ख़वारिजी मारिजी चुका। सिक्योरिटी ज़रनि मुताबिक़ ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में आपघाती हमलो नाकाम बणायो वियो। सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई में 6 दहशतगर्द मारिजी विया। हिकु दहशतगर्द बारूद सां भरियल गाॾी कैंप सां टकराए छॾी। 5 दहशतगर्दनि कैंप अंदरि दाख़िल थियण जी कोशिशि कई। फोर्सिस जी बरवक़्त कार्रवाई में 5 दहशतगर्द कैंप ॿाहिरां ई मारिजी विया। सिक्योरिटी ज़रनि जो चवणु आहे त चेक पोस्ट जी छित किरण सबबि हिकु जवान शहीद ऐं 6 जवाननि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। परॾे खाते जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान मसइले जे पुरअमन हल लाइ ॻाल्हियुनि में मसरूफ़ आहिनि। पाकिस्तान अफ़गानिस्तान खे उन्हनि सरगर्म दहशतगर्द ग्रुपनि जा तफ़सील शेयर करे चुको आहे जेके पाकिस्तान ख़िलाफ़ कार्रवायूं करे रहिया आहिनि। पाकिस्तान बार बार अफ़गानिस्तान खे फितरातुल ख़वारिज जी मौजूदगी जी इतला बि ॾिनी। परॾे खाते जे तर्जुमान हफ़्तेवार ब्रीफिंग में ॿुधायो त 11 खां 15 अक्टूबर ताईं सरहद ते तालिबान जी जारियत ते ॻणती आहे। पाकिस्तान पंहिंजे दिफ़ा जे हक़ तहत तालिबान हमलनि खे नाकाम बणायो। तालिबान जी दरख़्वास्त ते 15 अक्टूबर जी शाम 6 वॻे खां 48 कलाकनि लाइ जंगबंदी लागू कई वई। ॿई मुल्क मसइले खे हल करण लाइ ॻाल्हियुनि में मसरूफ़ आहिनि। पाकिस्तान तालिबान हुकूमत तरफ़ां मुलविस दहशतगर्दनि ग्रुपनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खणण जी उमेद ज़ाहिर कई आहे। पंजाब काबीना तहरीक लब्बैक पाकिस्तान मथां पाबंदी जी मंज़ूरी ॾेई छॾी। समरी वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं उमाणी वई। TLP मथां पाबंदी जी सिफ़ारिश पंजाब जी इतलात वारी वज़ीर उज़मा बुख़ारी चयो आहे त TLP रेड लाइन पार करे वई आहे। कंहिंखे बि पुरतशद्दुद एहतजाज जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। सूबे अंदरि हथियारनि मथां पाबंदी आहे। लाउड स्पीकर रुगो आज़ान लाइ इस्तेमालु थींदो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे उज़मा बुख़ारी वधीक चयो आहे त पाकिस्तान में मज़हबी जमायतूं सियासी अमल जो हिसो आहिनि। कंहिं बि मज़हबी जमायत या मदरसे ख़िलाफ़ का कार्रवाई नाहे कई वई। एहतजाज जे सॾ खे पंजाब जे माण्हुनि मुकमल तौरु रद्द करे छॾियो। सोशल मीडिया ते चिड़ ॾियारींदड़ मवाद ऐं ग़लति ख़बरूं पखेड़ींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। अॻोणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ बाडरे ऐं ॾोकरी थाणनि ते दाख़िल केसनि जी ॿुधणी 30 अक्टूबर ताईं मुलतवी। लाड़काणे जे फर्स्ट एडिशनल एंड सेशन जज जी अदालत में ॿुधणी। जांच ऑफिसर पेश न थियो। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे ग़ुलाम मुर्तज़ा जतोई चयो आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ केसनि में कुझु बि न आहे। सच सच ऐं कूड़ कूड़ थींदो। आग़ा सिराज दुरानी सां पुराणो ऐं ख़ानदानी तालुक़ो संदसि लाॾाणे ते अफ़सोस थियो आहे। मरियम नवाज़ ऐं PP वारनि जे बयाननि मां इख़्तिलाफ़ ज़ाहिर आहिनि पर इतिहादी आहिनि। पाण में निबिरी वेंदा। मुल्क जी बका आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडनि में आहे। हैदराबाद में पुलिस जो गैर कानूनी रहंदड़ अफ़गाननि ख़िलाफ़ ऑपरेशन। 12 ॼणा गिरफ़्तार। साइट जे इलाइक़े शाह लतीफ़ कॉलोनी ऐं ॿियनि हंधनि ते अफ़गाननि ऐं शकी माण्हुनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन। पुलिस टीमनि पारां मुख़्तलिफ़ घरनि, होटलनि ऐं शकी जायुनि ते तलाशी। पुलिस 12 शकी माण्हुनि खे हिरासत में वठी साइट थाणे ते मुंतक़िल करे छॾियो। SSP हैदराबाद जो चवणु आहे त गैर कानूनी तौरु रहंदड़ परॾेहिनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवायूं जारी रहंदियूं।
दादू में पब्लिक हेल्थ खाते में 1.5 अरब रुपयनि जे टेंडर दौरान ठेकेदारनि में झेड़ो। टेंडरनि खोलण खां अॻु दादू ऐं लाड़काणो जा ठेकेदार हथे पइजी विया। ठेकेदारनि पारां हिक ॿिए मथां लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो। झेड़े दौरान पब्लिक हेल्थ खाते जा अमलदार ऑफिस मां खिसकी विया। झेड़े बाद इंजीनियर बि टेंडर कैंसिल करे ऑफिस मां खिसकी वियो।